ताउन में अल्हम्दुलिल्लाह आगे बढ़ो रहियो आहे ऐं ॿिया बि जेके दोस्त आहिनि उन्हनि बि पाण मल्हायो आहे पर सभिनी खे वरी भी गुज़ारिश आहे त हाणे हाफ़िज़ मौलाना साईं मोहम्मद सलीम सिकंदरी पंहिंजे ॻोठ जो हाफ़िज़ आलिम हिते तव्हां जा असां जा बच्चा पढ़ाए थो उन सां भी ताउन कयो मदरसे सां भी ताउन कयो हीअ तव्हां जे ॻोठ वारनि खे सभिनी खे हिन अल्लाह जे घर मस्जिद जी दुआ आहे दुआ जेको इहा ॻाल्हि समझे तो वो सुभान अल्लाह चवे जेको समझे तो मस्जिद जी दुआ आहे वो सुभान अल्लाह ऐं जीअं उन ते तवज्जो घणी ॾींदो तीअं करम घणो थींदो इंशाअल्लाह छो त जेको अल्लाह जो घर आबाद कंदो आहे अल्लाह वरी उन जे घर खे आबाद कंदो आहे अल्हम्दुलिल्लाह ॾिसो न तव्हां हाफ़िज़ रिज़वान जी ख़ुशी तव्हां खे छाजे करे आहे उन जे ख़ुश ख़ल्क़ जे करे इख़लाक़ जे करे सभिनी खे पंहिंजी मोहब्बत ॾींदो आहे इन जे करे ऐं ॿियो वधि में वधि जेको उनखे एज़ाज़ आहे उहो त हाफ़िज़ क़ुरान आहे कारी क़ुरान आहे हुन जो शान अल्लाह जे क़ुरान वधायो आहे चओ सुभान अल्लाह सो इन जे करे पंहिंजनि बच्चनि खे पढ़ायो हितां खां वरी भी इंशाअल्लाह अॻिते भी तालीम थींदी मां तव्हांखे भी ॿुधायो त असांजे ॻोठ में मां फ़ख़्रु कंदो आहियां त 25 क़ुरान जा हाफ़िज़ यार हाफ़िज़नि सां ठहियल आहियो त पोइ सुभान अल्लाह चओ यार 25 हाफ़िज़ 6 आलिम सिलसिलो यो इंशाअल्लाह वधे पियो हलंदो ये बूटो यो बाग मुरझाइबो कोन आबाद रहंदो इंशाअल्लाह ताला ऐं जेके शादियूं अॻु में असांजे ॻोठ में राग थींदा घणियूं खुराफातूं थींदियूं हुयूं ऐं पोइ उन जे करे उन्हनि में घणी बेहयाई भी थींदी शराब छा आहे शराबी अंधो हूंदो आहे शराबी के न अम्मा जी सुञाणप हूंदी आहे न भेण जी न भाव जी वो अंधो थी वेंदो आहे शराबी पर तव्हां के जे करे न जीअं साईं इनायतुल्लाह क़ादरी चयो त अल्लाह साईं तव्हां के नाच गाननि खां बचाए मुस्तफ़ा जे मिलाद में आंदो आहे हेॾो वारा सुभान अल्लाह नथा चओ नुक़सान थो थियो तव्हां ते ख़ुदा जी केतिरी महिरबानी आहे ऐं मां ईअं चवां थो खुदा जो कसम सिंध जा रागी गॾु कयो सॼा सिंध जा रागी हिकिड़े पासे इनायतुल्लाह क़ादरी जो आवाज़ हिकिड़े पासे हीअ त असां तव्हां शादी जी ख़ुशीअ में पैसा घणा पे घुरियासीं थोड़ी अञा बि बदनज़मी अफ़रा तफ़री पर ईअं हेठि वेही जेकॾहिं न हिकु कना थी वेही ॿुधूं त पोइ वरी अञा मज़ो ॿियो आहे हे पाण महसूस पियो करे त डिस्टर्ब त थिए पियो जान पर असीं छा कयूं हिन जा बि घणनि खे बंद ॾिनल आहिनि ईअं न इन जे करे माण्हुनि पंहिंजी दोस्ती मोहब्बत मल्हाई उन्हनि सभिनी खे मां सलाम थो पेश कयां मां उन्हनि खे वरी भी आफ़रीन थो पेश कयां जंहिं अची पंहिंजी मोहब्बत में पैसो ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे 300 रुपया त लीटर पेट्रोल जो थियो आहे वञी बाली मर्दा ॾाढे सुभान अल्लाह चओ 6000 रुपया फुटी जो भी मण आहे चओ सुभान अल्लाह 5000 के त कणक भी पती आहे चओ सुभान अल्लाह तव्हां बननि वारा रहो न जॾहिं 60 रुपया लीटर हो न पेट्रोल तॾहिं वरी फुटी ऐं कणक हेठि हुई हाणे तव्हां तेल जूं रोणियूं न रोयो छो त अल्लाह साईं वरी तव्हांखे बरकतूं बनीअ में ॾेई छॾियूं इंशाअल्लाह ताला जंहिंजो ही रस्तो हूंदो कॾहिं उन बुख न मरंदो मदीने वारो उनखे गंज ॾेई छॾींदो इंशाअल्लाह ताला आख़िर में मां उन्हनि छड़नि बेवसन बेपोचन लाचारन नादारन जिन जी शादी न थी थे हिकड़ा तो पान में भाग कई वेठा उहे तो चवनि पान अबा पैर जी वडी पांजे पैर जी वडी जो न वेज न तबीब उहे पान जान जेके पान ही निभागा बाकी जिन जो रुकावटूं हल मां त निकाह वाली दुआ में भी चयो मौला उन जा रास्ता खोले उन के नेक रिश्ता कर छो त हर शे जी मुंद हुंदी हेडे मोड़न सो अबा
कणक हिन महिल तव्हां छोकाई असली कोन ॻाल्हाईंदो पुलिस थी अचे वञ हाँ कणक तव्हां छोकाई जो कणक जी मुंद ही ऐं कणक खणबी वोण काइबो छो मुंद थींदी पोखणी अथई त पोख न त वींदई मुंद चढ़ी 40 सालनि खां पोइ शादी करे रुगी वंज वठी पियो खेॾंदे न वटण खेॾंदे कुझु कोन थींदई ओ चाचा कुराड़ा केतिरा रंग हणंदे सॼी ख़बर आहे तुंहिंजे पुड़नि जी असांखे चओ सुभान अल्लाह इन्ही जे करे पोखणी अथई त पोख न त वींदई मुंद चढ़ी पाणी थींदई पोइरो सड़ी थींदई सोख पोइ जिते लुणंदो सारो लोक उते सुकंदे पोड़ा हिकिड़े संग जे लादो इन्ही जे करे उमिरि ॾिसो पंहिंजी ऐं हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां त हीअ मदीने वारे साईं जी अज़ीम सुन्नत आहे घर आबाद थींदो आहे घर में बरकत हूंदी आहे माण्हू वरी छा चवंदा छोरो कमाए पंहिंजे पेरनि ते बीहे पोइ शादी कराईंदासीं जेसि ताईं पंहिंजा पेर कयो तेसि ताईं ॼंगूं बि साहु छॾे वञनि सॼियूं अबा भाग जेको माना हेॾे ॾिसो भाग मर्द जो हूंदो आहे ऐं रोज़ी अल्लाह से औरत जे हिसे में लिखंदो आहे ॻाल्हि सीनो ठारियो अथई त सुभान अल्लाह चओ तोखे ख़ुदा इज़त ॾिनी वॾेरो आहे या तुंहिंजी इज़त आहे मौलवी आहे तुंहिंजी इज़त आहे ख़तीब आहे तुंहिंजी इज़त आहे काज़ी आहे तुंहिंजी इज़त आहे चङो मुड़ुस आहीं वठि खणी वञ तोखे वारो ॾियां थो मां ॿुधो साईं जेकॾहिं वॾो को मनसब आहे या मर्द जी इज़त आहे महिरबानी अदा समझो त हिन जो किथे न किथे कमु खुटल आहे इनखे त मां घणियूं दुआऊं कंदो आहियां छो त असांजो ख़्यालु घणो कंदो आहे पर अलाह छो हिकिड़े पासे जो खुटल आहे ॾाढो पर हीअ ई इंशाल्लाह स्टेज थींदी हीअ ई चओ इंशाल्लाह इन इंशाल्लाह मथे ते बि मोड़ ॾिसंदासीं इंशाल्लाह ताला अलाह कंदो दोस्तो इहा ॻाल्हि तव्हांखे ज़हन नशीन करणु खपे त मदीने वारे साईं जी हीअ अज़ीम सुन्नत आहे मुंहिंजे महबूब जी पाक सुन्नत निकाह आहे इहा जेका ख़ुशबख़्ती हूंदी आहे मर्द जी ऐं रोज़ी औरत जी हूंदी आहे हिकिड़ी का कंहिं बुज़ुर्ग ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़े माण्हूअ जी पूरी न पई पए मदीने वारे साईं जे महबूब जी ख़िदमत में आयो या रसूला मुंहिंजी पूरी नथी थिए मुंहिंजे महबूब फरमायो शादी कर हिते सुभान अल्लाह उहे चवंदा जिन शादीअ जूं रौनकूं ऐं सआदतूं ॾिठियूं आहिनि बाक़ी जिन ते पुलिस वारी तादी आहे उन ते मयार न आहे शादी कर शादी कई वरी आयो चईसीं हूअं त अकेलो हुअसि हितां हुतां खाई कमु टपी पियो वञे हाणे त मां बजणा थी विया मुस्तफा फरमायो ॿी शादी कर वरी आयो साईं हूअं त बजणा हुआसीं भला कमु हलियो पियो हाणे त 3 ॼणा आहियूं महू फरमायो 3 शादी कर 3 शादियूं हाणे 4 ॼणा थिया हाणे त वरी अञा घणो ख़र्च अर्ज़ कई या रसूल अल्लाह हाणे त रहंदो फंदण में पियो आहियां मुंहिंजे मुस्तफा फरमायो 4th शादी कर बुज़ुर्ग फरमायो त उन 4th शादी जे करे उनखे एतिरा गंज थिया एतिरा उन जा झोल भरिया कुझु ॾींहंनि खां पोइ आयो या रसूल अल्लाह मूंखे ख़ुदा ताला एतिरी बरकत ॾिनी आहे जो न खाइण मां थो खुटे न ख़र्च करण मां थो खुटे इन जे करे शादियूं कयो शादी गुनाहनि जी ढाल आहे जेकॾहिं जंग में तीर हलंदो ढाल बचाईंदी तीर खां तलवार खां तूं गुनाह शैतान इंसान जो चिट्टो दुश्मन आहे केॾो बि इंसान पाण खे सम्झे खीर जो को बि धोतल न आहे किथे न किथे हमिलो थींदो पर मुंहिंजे मोहम्मद करीम फरमायो शादी गुनाहनि जी ढाल आहे जेको शादी शुदा हूंदो न इज़त वारो हूंदो गैरत वारो हूंदो गुनाहनि जी वादी खां परे हूंदो आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मूंखे तकरीर मुंहिंजो इश्तिहार नालो रिज़वान ॾियारियो ईअं मां तव्हांखे ॿुधाए तकरीर कयां त कोन थिया पर ॻोठ वारनि सां वरी तरीक़ो नंबर 13 बि कजे आख़िरी ॻाल्हि ॿुधो बनी इसराइल में हिकिड़ो शख़्स हो जेको शादी न पियो करे
पर इं असां वारनि वांगुरु थोरी वांदो आबिदो ज़ाहिदो मुत्तकी परहेज़गार हो सही जंगलन में इबादतूं कंदो चई इबादत थो कयां मां शादी कोन कंदुसि माण्हू चए शादी कर बाबा छो तूं शादी चाहे चई न मुंहिंजी इबादत में रुकणो पवंदो हिकिड़े दफ़े छा थियो जंगल मां मोटी घर अची सुतो दाऊं करे कूकू करे उथियो उथी करे ऐं बाइटनि खे चई ज़विजूनी शादी करायो सुबुह जो जीअं न हो भाॼीअ वारा ऐं फ्रूट वारा होका ॾींदा आहिनि हीअं होका शादी करायो मिटनि माइटनि चयो हिनखे छा थियो आहे सदाईं मिनथूं पिया कंदा आहियूंसि ऐलान पिया कंदा आहियूंसि त शादी कर शादी नथो करे छा ॻाल्हि आहे पुछूं छा ॻाल्हि आहे निंड में उथी थो चई यार मुराद हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे पोइ मां सम्झुसि त मुंहिंजा फ़ैसिला पंहिंजा ग़लति आहिनि कहिड़ो ख्वाब ॾिठो अथई चई क़यामत जो मैदान क़ाइमु आहे नफ़्सा नफ़्सी लॻी पई आहे अमल तुरनि पिया नेकीअ बि अमल तुरजे पई बुराई बि तुरजे पई मुंहिंजे बुराई जा अमल घणा थी विया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे दोज़खनि जी लिस्ट में शामिल करे छॾियो मां उते वेठो हुअसि रुनुस पे मां अमल त कोन्हनि अमलनि ते एतबार बि कोन्हे को हालांकि आबिद ज़ाहिद आहियां उते मूं ॾिठो माण्हू उञारा हा उञ लॻी पई सभिनी खे उते मूं ॾिठो ओचितो हिकिड़ा ॻाढ़नि रुमालनि वारा नंढड़ा नूरानी ॿार ज़ाहिर थिया हथनि में सोन जा जग आहिनि उन्हनि जे हथनि में चांदीअ जा गिलास आहे जेके हौज़े कौसर जो पाणी माण्हुनि खे प्यारनि पिया पर सभिनी खे न हीअं चूंडे सुञाणे पोइ पाणी मूं हिकिड़े छोकिरे खे चयो यार मूंखे उञ लॻी आहे मूंखे त पाणी प्यार मूंखे बि पाणी ॾे हुन चयो न तोखे पाणी कोन ॾींदासीं छो ॾींदो तोखे असांखे ॾियण जो हुकुम न आहे बाक़ी तव्हां इहे विच छो था कयो रवाज छो था कयो जे रवाज न आहे असांखे हुकुम आहे त असांखे पंहिंजे अबे खे ऐं अम्मा खे ई पाणी पियारणो आहे बसि चयूं केरु आयो चई असां पंहिंजे अमड़ पे जा उहो नंढड़ा सगीर बचड़ा आहियूं जेके बालिग थियण खां अॻु में मासूमियत में गुज़ारे वियासीं मरी वियासीं रब असां सां वाइदो कयो आहे न तव्हांजे अमड़ पे खे उञारो रखंदुसि न उन्हनि खे दोज़ख ॾे मोकिलींदुसि जे मां इहो मंज़र ॾिठो रड़ियूं करे उथी वियुसि हाणे मुंहिंजी शादी करायो मन मुंहिंजे बख़्शिश जो सामान गॾिजी पवे हदा हयाती ते एतबार न आहे न जवानी ते आहे न पोड़ाइप ते आहे मौत जी का उमिरि न आहे हिन जे करे ज़िंदगीअ खे गनीमत सम्झी हे दीन दुनिया जो ख़ुशियूं हासिल कयो अल्लाह तव्हांजे घरनि में बचनि में खेच कंदो सभिनी खे अल्लाह ताला आबाद कंदो मां वरी बि दुआ थो ॾियां पंहिंजे भाणेजे खे पंहिंजे शागिर्द खे अबा सुभान अल्लाह त चओ न अल्लाह से इनके अञा भी वधाए दीन दुनिया जो खुदा ताला इनके इज्जतूं अता फरमाए अल्लाह ताला उन्हनि खे आबाद करे खुश करे ऐं हे भी असांजे मामे जो पुट आहे उहो मामो जेको आलिमनि जो हाफ़िज़नि जो आशिक़ हो सच्ची ॻाल्हि हुजे त सुभान अल्लाह चओ न त मयार न आहे हाँ आलिमनि हाफ़िज़नि जो आशिक़ हो क़ुरान करीम जो आशिक़ हो पतंग परवानो हेड़ी महफ़िल मामो ॾिसिया न सुभान अल्लाह त जो रूह त हाज़िर न थी पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो साईं फिदा हुसैन जी शादी मूंखे चई त नातुकान जहिड़ा बि घुरायो जहिड़ी बि हाज़िरी करायो पर मुंहिंजे हाफ़िज़ पुट जी शादी ते मिलाद कराए पोइ मां उते बि तव्हांखे यादि हूंदो हुन ॻोठ में वॾो मिलाद थियो हाफ़िज़ इहे उन जूं दुआऊं आहिनि उन जूं दुआऊं आहिनि नतीजो आहे उन जी दुआउनि जो जेका पोख तव्हां पोखींदव लुणंदव डांदन गोइन वारन जे वर्सी ते डांद गोए थींदी कोकड़िन जे वर्सी ते कुकड़ विढ़ंदा पर जिन नबी जी सुन्नत रखी मुस्तफा जा बंद कया मिलाद कया हुंदा उन जे बच्चन जे शादी जी खुशी में मदीने वारे घोट जा मिलाद थींदा इंशाअल्लाह साईं नायतुल्लाह वॾियूं महिरबानियूं अवांजूं आलमनि जूं वॾियूं महिरबानियूं सभिनी खे ख़ुदा ताला ख़ुशि रखे आबाद करे हाणे सलातो सलाम जे लाइ ॿ टे मिसरा अचो त पढ़ूं पोइ दुआ ख़ैर थींदी इंशाअल्लाह ताला पोइ वरी जेकॾहिं तव्हां हितां ॻोठ वारा ॿ टे नातू गाना हलाईंदो मां एतिराज़ कोन कंदुसि पर महिमाननि मां हथ कढूं पोइ भले तव्हां हलाइजो अचो सलातो सलाम पढ़ूं हाफ़िज़ आलिम अॻिते थियो पोइ दुआ ख़ैर थींदी इंशाअल्लाह। मुस्तफ़ा जाने